नमस्ते। अज हिन अंजुमन में तहां सभिनी नाज़रीन जो दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां हार्दिक तहे दिल सां स्वागत आहे। शुक्रिया। मुंहिंजा दोस्तो, इंसानी समाज में रोज़ानी अनेक क़िस्मनि जे माण्हुनि सां मुलाक़ात थिए थी। कंहिंजे ज़िंदगीअ जो सिर्फ़ु महवर इहो आहे, उन्हनि जो मर्कज़ इहो आहे त उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि खां शुरू थी उन्हनि ते ई ख़तमु थिए थी पई। के पंहिंजे माया मोह ऐं दुनियावी बंधननि खे त्याग करे उन प्रिय जे पाइण लाइ पंहिंजी जुस्तजू चालू रखी सॼी जीवन ख़तमु था कनि। पर उन्हनि शख़्सनि में कुझु अहिड़ा बि आहिनि जेके जीवन जे हर ललकार खे मुंहुं ॾींदे, जीवन जे हर कशालनि खे ओरांगीदे, जीवन जूं सख़्तियूं सूर सहंदे बि पंहिंजे घर परिवार सां निभाईंदे, पंहिंजे समाज जे तरफ़ वफ़ादारीअ सां पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदे हिकु ऊचो मुक़ाम हासिल कनि था। इहे विशाल दिल इंसान पंहिंजे हासिलातुनि जो, उन्हनि जे निजी हासिलातुनि जो पिणु फेज़ पाण ते महदूद नथा रखनि ऐं उहो समाज खे विरहाईंदा था रहनि पिया। अहिड़ी ई क़तार जो हिकिड़ो शख़्स असांजो अॻवान असांजे विच में आहे, मिस्टर सीतल हरचंदानी। हिन शख़्स पिणु ॿियनि सिंधियुनि वांगुरु विरहाङे जे राङनि सबबु पंहिंजी मातृभूमि सिंध खे अलविदा कंदे पृथ्वीअ जे हिन विशाल पृथ्वीअ जे हिकु खते उल्हासनगर में अची पंहिंजो डेरो जमायो। अचो त असीं अॼु मिलूं सीतल हरचंदानी सां। साईं, तव्हांजो अॼु जे स्टूडियो में स्वागत आहे। तव्हां भली करे आया। असां अॼु तव्हां सां उल्हासनगर ऐं सिंध जे उन असांजे तहज़ीब जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त तव्हां सिंध कॾहिं छॾी? 1948 में जॾहिं पार्टीशन थियो। पार्टीशन जे दौरान तव्हां हिनखे छॾियो, पर सिंध खे अलविदा करण खां पोइ हिंद में किथे अची रहिया? उल्हासनगर हूंदा। डायरेक्ट उल्हासनगर? न, हिन खां अॻु में 3 महीननि जे वास्ते असां सतारा कैंप में आयासीं। अच्छा। उन खां पोइ हिते उल्हासनगर में। हीअ जेका असांजे उल्हासनगर जी कैंप खोली वई, अहिड़ियूं ॿियूं बि कॉलोनीज़ मां सम्झां थो सॼे हिंदुस्तान में अटकल 96 कॉलोनीज़ जेतिरी मूंखे ॼाण आहे खोली वयूं आहिनि। मूंखे ख़बर आहे त महाराष्ट्र जे अंदरि 32 अहिड़ियूं कॉलोनियूं आहिनि। ओके। छाकाणि उन्हनि में मोस्टली जेके सिंधी आहिनि उन्हनि कॉलोनियुनि में मां कमु कयो आहे। उन्हनि जा जेके तव्हां उहे कॉलोनीज़ विज़िट कयूं आहिनि? हा। त छा फ़र्क़ु लॻो तव्हांखे उल्हासनगर जी कल्याण कैंप ऐं उन्हनि कॉलोनियुनि में? उल्हासनगर हिकिड़ी वॾी कॉलोनी हुई। अच्छा। जंहिं शुरूआत में आयासीं त क़रीबन 1.5 लख असां सिंधी आयासीं जेके माइग्रेट करे आया। ओरिजिनली त कोई न रहंदो हूंदो, सभु ॿाहिरियां जेके आया। हाँ। ऐं अॼु जी पॉपुलेशन क़रीबन 10 लख आहे वग़ैरह। हा, पर 10 लख जेका पॉपुलेशन आहे उहा सिंधियुनि जी कोन्हे। न, नॉन सिंधी जो तइदादु वधी वियो आहे, मूंखे जेका ख़बर आहे। अॼुकल्ह जेके सिंधियुनि जी पॉपुलेशन मां सम्झां थो 35 to 40% वञी रही आहे। माना 65-60 जे आसपास नॉन सिंधीज़ आहिनि। सिंधी अलॻि अलॻि यानी जीअं बॉम्बे में आहिनि, कल्याण में आहिनि, अंबरनाथ में आहिनि, मुलंद में आहिनि, न्यू बॉम्बे में आहिनि। सिंधी त हिंदुस्तान न पर पूरे दुनिया में छायल आहिनि। सिंधियुनि जो त सभिनी हंधि हिकिड़ो पंहिंजो मुक़ाम आहे। सही आहे। अॻु जेको अंग्रेज़नि जे लाइ चयो वेंदो हो त भई अंग्रेज़नि जे सिर जे मथां सिजु नथो लहे, हाणे उहो चेंज करे ईअं चवणु घुरिजे सिंधियुनि जे सिर मथां सिजु नथो लहे, छाकाणि पूरे विश्व में फैलियल आहिनि। तव्हां जॾहिं उल्हासनगर में आया त उल्हासनगर जी तस्वीर कहिड़ी हुई, उन जे बारे में कुझु दर्शक असांखे? जॾहिं असां उल्हासनगर में आयासीं उन वक़्तु मिलिट्री कैंप हुयूं, बैरेक्स हुयूं ऐं के हाल हुआ। त छाकाणि त असां सिंधू माइग्रेट करे आयासीं त अचे उन्हनि खे गवर्नमेंट खे इहो प्रॉब्लम थियो त असां एतिरनि माण्हुनि खे किथे असां रहायूं। त उहे जेके मिलिट्री कैंप हुयूं उन्हनि में रहायो। पूरो बंदोबस्तु यानी न हो हुते, न लाइट हुई, न पाणी हो, न रस्ता हुआ। लेकिन असांखे अटो पियाइण जे वास्ते बि कल्याण चकीअ में वञिणो पवंदो हो। त कल्याण शहर अॻु में डेवलप थियल हुयो? हा। उते असां जेके आहे अटो पियाइण जे वास्ते पोइ उते असां कल्याण शहर में वेंदा हुआसीं। त उन वक़्तु हालतूं जेके हुयूं से बिल्कुलु सही न। पर मूं त एतिरो ॿुधो आहे त दवाऊं बि राशन ते मिलंदियूं हुयूं, इहा हक़ीक़त आहे?
पहिरियां जॾहिं असां आयासीं त असांखे को बि कमाईअ जो वसीलो न हो, त सरकार साल ॾेढ साल जे वास्ते असांखे फ्री राशन ॾिनो। फ्री राशन में सभु कुझु एवरीथिंग जेका थींदी आहे एतिरे क़दुरु जो काठियूं ऐं कोलाब जेका ॾींदा ऐं दवाऊं असांखे ॾींदा, छाकाणि त के गवर्नमेंट जूं जेके हॉस्पिटल्स हुयूं उन्हनि में दवाऊं फ्री मिलंदियूं हुयूं। पर सरकारी अस्पताल सिर्फ़ु नाले में हुई, जेको कुझु इतिहास ॿुधाए थो। चवनि था त सरकारी अस्पताल सिर्फ़ु छाकाणि कुतनि जो आज़ार वधीक हो उल्हासनगर में, त चक पाइण खां पोइ 14 सुयूं लॻाइण लाइ सिर्फ़ु उन हॉस्पिटल में वञिणो पवंदो। छा इहो सही आहे या इहो माण्हुनि जो ईअं हुलायल? एतिरी हरू भरू न आहे। दवाऊं हुयूं जेके कामन हुयूं, पर जेके गहरियूं बीमारियूं हुयूं उन्हनि जे वास्ते दवा न हुयूं। पर कामन जेके थियनि थियूं बीमारियूं उन्हनि जे लाइ हुयूं। तव्हां कहिड़े साल में उतां इलेक्शन लड़ी? मां पहिरां जेके मुंहिंजी फस्ट इलेक्शन आहे उहा 1978। त तव्हां RSS सां वास्तो रखंदड़ आहियो या डायरेक्ट BJP में जीअं आया ऐं इलेक्शन अची लड़ी? न, संघ ते लड़ी की BJP? मां जॾहिं लड़ी उन वक़्तु जनता पार्टी हुई। जनता पार्टी हुई, ओके। उन जेका पहिरीं इलेक्शन मुंहिंजी हुई 78 में, उहा जनता पार्टी हुई। उन खां पोइ ॿियो उन खां पोइ जेको ॿियो सेकेंड टाइम थियो उन वक़्तु जेको आहे सो BJP थी, छाकाणि जनता पार्टी ऐं BJP अलॻि थिया। उन खां पोइ मां जेको सो BJP ते ऐं टे दफ़ा इलेक्शन लड़ी आहे। 3 दफ़ा तव्हां MLA जी सीट ते रहिया आहियो, पंहिंजी शेवाऊं देश खे, पंहिंजे उल्हासनगर शहर खे ॾिनियूं अथव। उन वक़्तु जेको देश असांजो उल्हासनगर, जंहिंखे असीं सिंधु नगर चवंदे फ़ख़ुरु वठूं था, उहो जेको हुयो ऐं अॼु कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु आहे त उन ज़माने में पंहिंजा पाइप वधीक हुई, हिक ॿिए जे वास्ते प्यार कुर्ब सहकार सहयोग उहो वधीक हो, जो अॼु जे ज़माने में न आहे। ईअं त न आहे उन वक़्तु, छाकाणि ॾुतड़ी आयासीं इन करे सभिनी खे हिक ॿिए खे सहयोग ॾियणो। हाणे वेल सेटल्ड आहियूं त हिक ॿिए खां परे था भॼो। न, उन वक़्तु जेको हो तो ईअं न हो, हिक ॿिए खे कोऑपरेशन सां ॾेई करे असां मथे आयासीं। हींअर मथे माण्हू चढ़ी विया आहिनि त कंहिंखे कंहिंजो फ़िक्रु कोन्हे को। पर हिकिड़ी मूंखे जेतिरी यादगिरी आहे मुंहिंजे साम्हूं जे हिसाब सां, त पार्टीशन खां तुर्त पोइ हिकिड़ी सिंधी फिल्म ठही अबाणा, जंहिंमें उल्हासनगर जो सुठे नमूने वर्णन थियल हो, जंहिंमें इहो गानो बि तमामु मशहूरु थियो त खॾू खुबा वाट ते बती न कर लैम्प। बिल्कुलु सही। अॼु बि त उल्हासनगर में खॾी खुबा बतीअ जी तकलीफ़ आहे। लाइट अॼु बि घणनि ई हिसनि में न आहे। न, लाइट आहे, बाक़ी रस्ता जेके आहिनि से खॾू खुॾा आहिनि, उन्हनि जे कारण जेका जवाबदार कारपोरेशन आहे। न, जवाबदार कारपोरेशन आहे, पर तव्हां जंहिं पार्टीअ सां तालुक़ु पियो रखियो उहा बि मां सम्झां थो काफ़ी टाइम पावर में हुई। पावर में हुई न, पावर में अञा बि आहे, कोलिशन में आहे। अच्छा। पर मां सम्झां थो त हिते असांजी पार्टी बि बराबरि पंहिंजी जवाबदारी अदा न करे सघी आहे। शायदि इन करे तव्हां सियासत खां थोरो संन्यास वठी ऐं सामाजिक कार्य में आया आहियो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सामाजिक कार्य में मूंखे कुझु साल अॻु अचणु थियो त तव्हां शायदि जसलोक वारनि सां, जेके असां जसोताबाई लोकूमल वारा इहे आहिनि, चैनराय ग्रुप वारा, उन्हनि जे सहारे सां उते जसलोक स्कूल बि खोलियो आहे। बराबरि, सही हक़ीक़त आहे। त उन स्कूल में सिंधी विषय खे बि पढ़ायो वेंदो आहे? मां उते ई ॿुधायां थो त उन स्कूल जो चेयरमैन मां आहियां। ओके। त उते 2 जेके आहिनि हाई स्कूल आहिनि जी, हिकिड़ो सिंधी मीडियम जो ऐं ॿियो अंग्रेज़ी मीडियम जो। त सिंधी असां वटि आहे उन जसलोक में। सिंधी मीडियम उते बराबरि आहे। छा उन में स्टूडेंट्स अचनि था? न, जीअं पोइ ॾींहं स्टूडेंट्स घटिजंदा वञनि था ऐं मूंखे लॻे थो त 4-5 सालनि जे अंदरि उहो सिंधी मीडियम जो स्कूल बंदि करिणो पवंदो। त जॾहिं रहूं ई सिंधी था ऐं सिंधी समाज जे लाइ इहो इलाइक़ो ॾिनो वियो हो, सिंधी स्कूल मौजूदु हुया, पोइ छो उन्हनि जो रवैयो माना जेके अॼुकल्ह ॼण इन्हनि खे इहो थो लॻे पियो त जेकॾहिं असांखे तरक़ी करणी आहे, मथे चढ़णो आहे, त छाकाणि त ॿाहिरनि देशनि में बि वञनि था, उते सिंधी न हलंदी आहे, उते अंग्रेज़ी हले थी पई। इन जे करे न फ़क़ति सिंधियुनि में अॼु आहे, पर तव्हां जेकॾहिं मराठीअ में ॾिसंदव, ॿियनि क़ौमुनि में बि ॾिसंदव, इवन गुजरातीअ में त होरियां जेका आहे हितां जेका रीजनल बॉडी आहे, उहो जेको तव्हांजो चवणु आहे उहो 100% सही आहे त हर ॿोली जेका आहे उनजी चाह जेको आहे पंहिंजे मातृभाषा खे छॾे
कॉमन ॿोलियुनि हिंदी ऐं इंग्लिश लाइ सभिनी जो लाड़ो आहे, हा पर ॿियनि वटि पंहिंजी ज़मीन आहे, बराबरि सही उन्हनि जूं जड़ूं मज़बूत आहिनि, बिल्कुलु उन्हनि जी सही आहे। तहज़ीब, उन्हनि जी संस्कृति महफ़ूज़ आहे। आहे। उहे घरनि में त एटलीस्ट सिंधी ॻाल्हाइनि, इहो पंहिंजी लैंग्वेज ॻाल्हाइनि था, गुजराती घर में गुजराती ॻाल्हाइनि था, महाराष्ट्रनि ॻाल्हाइनि था। असां छो पंहिंजे घरनि में बि ॿारनि सां सिंधीअ में नथा ॻाल्हायूं? घणे भाङे सिंधीअ में ॻाल्हाईंदा, पर के अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि हा, जेके सिंधीअ में नथियूं ॻाल्हाइनि, जेका न थियणु खपे। ओके, न थियणु घुरिजे त हुनजे सुधारे लाइ असां वटि के संस्थाऊं कुझु कमु थियणु घुरिजे, छाकाणि जे असांजी ॿोली ख़तमु थी वई त असांजी जाति ख़तमु थी सही वई, ॻाल्हि आहे मां। ऐं असांजे राइटर्स खे अॻु में ई भरम पइजी चुको आहे की भई ईअं न थिए त सिर्फ़ु चवनि माण्हू की सिंधी हुया ऐं हुई सिंध जी ॿोली। मां तव्हांखे ॿुधायां के अहिड़ियूं संस्थाऊं आहिनि हा, उहो मां जेके सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखण जे वास्ते न फ़क़ति उल्हासनगर जे अंदरि पर ॿाहिरि बि वञनि था नंढनि नंढनि गांवनि में, जंहिं उहा सिंधी ॿोलीअ खे बरक़रार रखे सघिजे। ऐं इहा प्रोपेगेंडा हले पई थी त घटि में घटि असां पंहिंजे ॿारनि सां घर में जेके आहे असां सिंधी ॻाल्हायूं, इहा कोशिशि जारी आहे। औरत खे चइबो आहे ॿोलीअ जो सर्जणहार, उहा ई ॿोलीअ खे वधाए थी, ॿारनि ते ॿोली उहा पहुचाए थी, त उहे माताऊं में सुजाॻी आणण लाइ छा तव्हांखे ईअं लॻे थो त असांजा जेके संत महात्मा आहिनि, असांजा जेके जिन ते असांजी श्रद्धा आहे, उहे जेकॾहिं पैगाम ॾींदा ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो त माताउनि भेनरुनि ते असरु थींदो? मां सम्झो बिल्कुलु असरु थींदो, छाकाणि उन्हनि खे अॼु मञता आहे, उन्हनि खे मान्यता आहे, ऐं उहे जेके उन्हनि जो जेके बि लफ़्ज़ आहिनि उहे ज़ालुनि ते ज़रूरु असरु कंदियूं। त अहिड़ी बि कोशिशि वठणु घुरिजे। हा असांखे आहे, वचन आहे। असां तव्हां जीअं ॿुधायो की हिंदुस्तान में त 96 कॉलोनीस असां दुतड़ियल लाइ चऊं, माना जेके रिफ्यूजी थी आयासीं, ऐं महाराष्ट्र में 32 कुझु कॉलोनियूं खोलियूं वियूं, त आवाज़ु सिर्फ़ु उल्हासनगर मां उथियो त उल्हासनगर जो नालो फिराए सिंधू नगर कयो वञे, त छा ॿियनि हंधि सुजाॻी न हुई? ॾिसो मां ॿुधायां थो, छाकाणि जॾहिं उल्हासनगर जो नालो थियो उन वक़्तु माण्हुनि ईअं सम्झो त भई असां सिंध छॾे आया आहियूं, असांखे को बि पंहिंजी प्रांत कान्हे का वग़ैरह। घटि में घटि जेका उल्हासनगर में वधि असां माण्हू सिंधी आया आहियूं, उनजो नालो त सिंधू नगर हुअणु खपे। इन जे वास्ते हलचल हली। मूंखे यादगिरी आहे त राजगोपाल आचार्य जेको 8 अगस्त 49 ते जेको उल्हासनगर कैंप खे खोलियो, हा खोलियो अचे, त उते एजिटेशन थियो हो त भई न सिंधू नगर नालो रखो। एजिटेशन में मां बि हुउसि, मूंखे बि हिकु लठ लॻी ॿुध त राजगोपाल आचार्य जा अख़र थो ॿुधायां पियो, त हुन चयो त भई तव्हांखे को बि एजिटेशन न करणु खपे, छाकाणि हिनखे असां उल्हासनगर शहर ॾियूं था पिया, उनखां पोइ तव्हांखे म्यूनिसिपालिटी मिलंदी, म्यूनिसिपालिटी पंहिंजे शहर जो नालो बदिलाए सघे थी, पोइ भली तव्हां जेको नालो बदिलाए करे सिंधू नगर रखे सघो था। पर अनफॉर्चुनेटली मूंखे तव्हांजे हिन ॻाल्हाइण मां पोइ यादि थो अचे त तव्हां शायदि कंहिं स्टेशन जो नालो बि सिंधू नगर रखण लाइ कुझु मूवमेंट हलाई हुई, छाकाणि तव्हां शायदि शहद ऐं विठलवाड़ी एसोसिएशन उल्हासनगर विठलवाड़ी पैसेंजर एसोसिएशन जो प्रेसिडेंट आहियां। जी जी, इन करे मां रेलवे वारनि खे लिखियो त जेका उल्हासनगर स्टेशन आहे, शहर जो नालो त सिंधू नगर न थी सघियो आहे, घटि में उल्हासनगर स्टेशन जो नालो सिंधू नगर स्टेशन थियणु खपे। काफ़ी लिख पढ़ कईसीं वग़ैरह, पर हुनजो अञा कुझु नतीजो न निकितो। सिंधू नगर जा 5 नंबर जे ज़मीन ते असां पहुचूं था त घणेई मंदर मढ़ियूं ऐं गुरुद्वारा असांजे पीरनि फ़क़ीरनि जा दरगाह नज़र अचनि था, ऐं असांजो अक़ीदो साईं जे तरफ़ उन रूहानी राह जे तरफ़ वधीक रहियो आहे। इन करे हरिद्वार जे लाइ तव्हां चाहियो पए त भई सिधी गाॾी उल्हासनगर खां हरिद्वार लाइ बि ॾिनी वञे, जंहिंमें राम जेठमलानी खां बि असां मदद वरितीसीं, उन लाइ थोरो विस्तार सां जेकॾहिं ॿुधाईंदा केतिरी कामयाबी मिली? साईं छा आहे त उल्हासनगर जेके आहिनि असां वटि हिते जेके टिकाणा मांडियूं या संत आहिनि, जेके दरबारियूं आहिनि, उन्हनि जूं धर्मशालाऊं जेके आहिनि से हरिद्वार में आहिनि सभिनी जूं मोस्टली। हा, ऐं घणे भाङे असां जेके आहिनि जेके सिंधी आहिनि उहो हरिद्वार खे न फ़क़ति हिते पर सिंध खां वधीक मञींदा हुआ। पवित्र आस्थान आहे, हरि जो द्वार आहे। हा, त इन जे करे जेका आहे सो काफ़ी इहा ॻाल्हि महसूसु कई वई त जेकॾहिं सिधी गाॾी हितां
सेंट्रल रेलवे हितां जेका आहे सा हरिद्वार लाइ हले त काफ़ी सहूलियत थी पवंदी उन्हनि जे वास्ते। उन जे वास्ते काफ़ी असां कोशिशि कईसीं। मां शुक्रगुज़ार आहियां राम जेठमलाणी जो ऐं तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां जिन तव्हां न फ़क़ति याने मूंखे मारली मदद कई लेकिन उते दिल्लीअ हली करे राम जेठमलाणी सां या मिनिस्टर सां गॾिजण जे वास्ते बि तव्हां जेका मूंखे मदद कई। मूंखे यादि थो अचे शायदि पार्लियामेंट में बि मिस्टर राम जेठमलाणी इहो सुवालु उथारियो हुआ। त उन खां पोइ असां जेके बि कंसर्न मिनिस्टर्स हुआसीं, ॿुध नीतीश कुमार हो, लालू प्रसाद हो, लालू प्रसाद राम जेठमलाणी लेटर बि ॾिनो असांखे वग़ैरह, हुन सुठे नमूने सां ॿुधो। हुनखे इहा ख़बर न हुई त भाई जेको आहे सो उल्हासनगर तां कीअं हलंदी गाॾी, त मां हुनखे चयो भई उल्हासनगर न हली बॉम्बे खां गाॾी हलंदी, त चई ट्रैफिक मिलंदी, त हुन सेक्रेटरी चयसि न भई ट्रैफिक जाम आहे। ऐं अॼु सभई जेके बि हिन महिल ताणी 12 रेलवे मिनिस्टर आहिनि उन्हनि सां असां लिख पढ़ कयासीं, मिलियासीं, उन्हनि सां गॾियासीं। तव्हांजी आशीर्वाद रही, राम जेठमलाणी काफ़ी जेको आहे पार्लियामेंट जे अंदरि बि साल उथारियो। उन खां पोइ 20 सालनि खां पोइ अॼु असांजी जेका उहा कोशिशि कामयाबु वई ऐं अॼु असांखे हरिद्वार जी गाॾी कुरला खां वठी सुपरफास्ट गाॾी आहे जेका मिली ऐं उते अॼु एतिरा माण्हू सिंधी जेके आहिनि ख़ासि करे ख़ुशि आहिनि जो उनजो दुआऊं सभिनी तव्हां। इहो अजीब नथो लॻे त असां जेका पंहिंजी जनम भूमि सिंध छॾे हिते पहुतासीं, हेॾियूं कुर्बानियूं कयूंसीं ऐं उनखे पंहिंजे हक़नि वठण लाइ 20-20 साल लॻी था वञनि, त छा असां सियासत में किथे कमज़ोर आहियूं? सियासत में कमज़ोर आहियूं? असांखे सियासत आहे किथे? असांजो हिकु ॿ MP जेको थिए थो पियो उहो बि पर्टिकुलर कम्यूनिटीअ जे वास्ते सुवाल खणण जे वास्ते मूंखे नथो लॻे तयारु रहे थो पियो। त इन जे करे वरी बि शाबस आहे भाउ उप प्रधानमंत्रीअ जे पद ते पहुतो, असांजो ॿियो भाउ जेको आहे राम जेठमलाणी उहो लॉ मिनिस्टर ऐं अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री ते। राम जेठमलाणी खे मां हुनखे धन्यवाद थो ॾियां जंहिं हुन असांखे मदद कई आहे, इन में कोई शक कोन्हे को। हिन वक़्तु जेको कुझु उल्हासनगर ते असीं ध्यानु ॾियूं था पिया त उल्हासनगर जे विकास में मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त प्राइवेट पार्टीज़ जो या हिकिड़े ख़ानगी तरह जेके कंपनीज़ हुयूं उन्हनि उन जे निर्माण में वधीक कोशिशि कई आहे बनस्बत सरकार। त असां सरकार खां पंहिंजा हक़ वठण में किथे फेल विया आहियूं? छा असां लिख पढ़ कई आहे? असां वटि कोई बि सरकारी हॉस्पिटल सुठे पैमाने ते कोन्हे, असां वटि कोई बि कॉलेज सरकार जे तरफ़ां हलंदड़ कोन्हे। कॉलेज आहिनि त असांजा पंहिंजा आहिनि, स्कूल आहिनि त असांखे पंहिंजा आहिनि, हॉस्पिटल आहिनि त उहे बि असांजे चैरिटीअ जे हिसाब सां हली रहियूं आहिनि। सिंधियुनि जेके NRIs आहिनि, सेवा निकेतन वग़ैरह, उहा बि शायदि केतिरे पैमाने ते आहे मूंखे हिन वक़्तु ख़बर न आहे। त ईअं छो थियो आहे त असांजे तरफ़ सरकार छो न ध्यानु ॾिनो आहे? मां सम्झां थो इहो कमु जेको आहे सो आहे MLA जो, छाकाणि MLA शहर जो सरकार ऐं शहर जे विच में जेका आहे सा ब्रिज आहे। इन करे MLA जॾहिं मां MLA हुउसि त मां करोड़ रुपया वरिता रेफ्यूजी फंड जी जेका कलेक्शन थी, उन मां जेको आहे हीरा घाटी जेका पुल ठही, टाउन हॉल जेको आहे सो थियो, पहिरें नंबर जी फ्लाईओवर। आडवाणी तॾहिं प्रेसिडेंट हुया न शायदि? मिस्टर आडवाणी पहिला प्रेसिडेंट आहे ऐं मां पैसा वठी आयुसि, छाकाणि मां उहो छाकाणि त MLA हुउसि, इन जे करे मां उहे पैसा वठी आयो। हींअर जेको MLA आहे उहो कोशिशि करे पियो थो त भाई फंड्स कुझु अचनि त शहर जी। पर फंड्स त MLA खे हिकु फिक्स मिलंदा ई आहिनि। उहे आहिनि त उहे फंड्स केॾां था वञनि? उहे आहिनि करोड़ रुपया साल में पर ईयर में। उहे अलॻि अलॻि जेके आहिनि से पंहिंजा कार्य कनि था पिया, पर जनरल नथो थिए पियो कार्य जेको आहे। त हींअर जेको तव्हां ठारायो टाउन हॉल, उन टाउन हॉल जो पर्पज़ छा हो? टाउन हॉल जो जंहिंमें असांजा कल्चरल प्रोग्राम थियनि, लेखक अचनि, डिस्कशन थियनि, सिंधी ॿोलीअ खे वधाइण जे वास्ते उते के लेक्चर्स सेमिनार्स वग़ैरह थियनि। पर अनफॉर्चुनेटली उहो जेको हॉल जेको आहे सो कॉर्पोरेशन भाड़े ते ॾेई छॾियो आहे वग़ैरह। त उहा इनकम कॉर्पोरेशन खे थिए थी पई? हा, उहो कॉर्पोरेशन खे इनकम थींदी त उहा ई सिटीअ ते ख़र्चु कंदा। उहा बि इनकम जेका आहे सा नेग्लिजेबल आहे, छाकाणि 3 सालनि जे उन्हनि जेको आहे लीज़ ते ॾिनो आहे ऐं मूंखे लॻे थो त महीने में शायदि 10-20-25 हज़ार थो अचे पियो। असांजा कॉलेजिस जेके आहिनि असांजे ॿारनि जे लाइ उहे
पूरा पवनि था या उन्हनि खे ॿाहिरि कल्याण या डोंबिवली या बॉम्बे अचिणो थो पवे? असांजा जेके आहिनि छा थो थिए पियो त असांजे कॉलेजनि जो नालो आहे त सराउंडिंग खां जेके आहिनि सेब जाम माण्हू अचनि था पिया, माना करजत, बदलापुर, अंबरनाथ, हेॾां कल्याण, डोंबिवली, उन्हनि खां बचनि था, त उहे कॉलेज पूरा नथा पवनि। पर कॉलेज जेको रिकॉर्ड ॾिठो वियो आहे हैदराबाद सिंध कॉलेजिस बोर्ड जे तरफ़ां, उन्हनि जो चवणु आहे त 50% माइनॉरिटी कोटा आहे असां वटि, पर शायदि 50% में मुश्किल सां उते ॿार सिंधी पहुचनि न, था। मां एग्री न कंदुसि। अच्छा, उहे केसी या हिते जेको जंहिं दिन बॉम्बे जे कॉलेज उल्हासनगर में पूरी कोटा थिए थी। उल्हासनगर में मां ॿुधायां थो त हुननि जेको आहे अनएडेड सेक्शन बि वरितो आहे। अच्छा, ॿुध, उन में बि पूरी नथा पवनि, उन में बि भरिजी था वञनि पिया। ओके। न फ़क़ति चंदीबाई कॉलेज, पर जेको RKT कॉलेज आहे उन में बि जेको आहे सो यानी बराबरि उन करे पोयनि 10-15 सालनि खां असांजी जेका सिंधु नगर जेके कॉलोनी जेका खोली वई, उहा कॉलोनी आहिस्ते आहिस्ते विकास जे तरफ़ वधंदे हींअर मां सम्झां थो हिकु शहरी विकास वारे माहौल में पहुती आहे। पॉपुलेशन बि वधी आहे, आबादी वधी आहे, त घर बि वधीक खपनि। घर वधीक खपनि त ज़मीन वधीक खपे, पर असां वटि ज़मीन आहे कोन। त उन लिहाज़ खां तव्हां को सरकार सां इन ॻाल्हि ते लहर विचड़ कई आहे त भई असांखे एरिया पासे जे ॻोठनि मां या जेके ज़मीनूं पासे में ॿिया कहिड़ा गांव जेके आहिनि जेके आबाद न आहिनि या अहिड़ा के गांव तव्हांखे हिन सां मर्ज करे ॾियनि? मां जॾहिं MLA हुयुसि उन वक़्तु असांजे साइड जेके सराउंडिंग में गांव आहिनि, चौथे 5 नंबर में ऐं पहिरें ॿिए मुरबाद में, उन्हनि जे वास्ते मां लिख पढ़ कई त भाई उहे उल्हासनगर कॉर्पोरेशन सां ॻंढिया वञनि वग़ैरह। मूंखां अॻु में मिस्टर ईसराणी हो MLA, सनमुखी सराणी। सनमुखी सराणी, उन बि कोशिशि कई त विठल वारी जे परियों पासो जेको आहे उते जाते हींअर बस डिपो वग़ैरह, उहो सॼो जेको आहे सो नयो हिकिड़ो उल्हासनगर या सिंधु नगर ठाहियो वञे। हुनजो चवणु हो त भाई छाकाणि त एग्ज़िस्टिंग हाणे माण्हू अनऑथोराइज़ ठाहे वेठा आहिनि, उन्हनि खे जेको आहे ड्राहिण ॾुखी ॻाल्हि थी सघंदी, इन करे असां नओं हिकिड़ो उल्हासनगर कयूं। न, इहा सुठी आइडिया हुई की नओं उल्हासनगर थिए, छाकाणि रिसेंटली तव्हांजो जेको नओं मास्टर प्लान ठहियो आहे उन जे हिसाब सां जेकॾहिं उहो उनखे आंदो वञे थो, उन ते कार्रवाई थिए थी, त मां सम्झां थो घणनि ई सिंधियुनि जी दुकानदारी, उन्हनि जो रोज़गार ख़तमु थी वेंदो। 20-20 फुट दुकान वञी 2-3 फुट बचंदो, रस्ता वॾा था थियनि, कुझु अहिड़े नमूने नओं प्लान आयो आहे। 75% सिंधी जेके आहिनि से बर्बादु थींदा जेकॾहिं मुंडियूं जाम अचे थो। त उन लिहाज़ खां छो न जीअं असां अॼु जेकॾहिं चांदनी चौक ते पहुचूं था दिल्लीअ में, त ॾाढी गुतियल एरिया आहे, उते डेवलपमेंट नई करे नथी सघिजे, पर उन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु थियो त पुराणी दिल्ली ऐं न्यू दिल्लीअ जो ईजाद थियो। न्यू दिल्ली आई, बॉम्बे ऐं न्यू बॉम्बे जो थियो, हैदराबाद सां गॾु सिकंदराबाद जो आंदो थियो। त साॻे ई नमूने असांखे जेकॾहिं सरकार खां ॿी ज़मीन मिले थी पासे जे ॻोठनि में, त इनखे इन ई हालतुनि में छॾे ऐं नओं हिकिड़ो उल्हासनगर वसाइजे, छा इहो मुमकिन आहे? पॉसिबल न आहे हींअर, छो त उते बि जेके प्लाट हुआ हींअर उते बि हाणे नयूं नंढियूं टाउनशिप्स अची वयूं आहिनि वग़ैरह, त उन्हनि खे बि ख़ाली करणु जेको आहे त ॾुखी ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका थी सघे थी त उल्हासनगर जे ॿिन्ही साइडिस खां जेके आहिनि गांव आहिनि जी, मदर चौथे 5 नंबर साइड खां ऐं पहिरें नंबर जेका मुरबाद साइड खां, उहे जेकॾहिं उल्हासनगर कॉर्पोरेशन सां ॻंढिया वञनि त कुझु जेका आहे सा सहूलियत थी सघंदी। ॿियो वसीलो इहो बि थी सघे थो त FSI वधाई वञे, त उन में कुझु सरकार असांखे सहयोग ॾेई रही आहे। उन्हनि हाणे जीअं जनरली थियो आहे त भाई जेके बिल्डिंग्स ख़तरनाक आहिनि मदर, उन्हनि खे जेकॾहिं न ठाहे वेंदो त पोइ उन्हनि खे 3 या 4 FSI ॾिनी वेंदी, पर सभिनी जे वास्ते न आहे। माना जेके बिल्डिंग कमज़ोर आहिनि, जेके किरण जी हालत में आहिनि, उन्हनि जे लाइ 3 to 4 थिए थी पई, बाक़ी ॿी काई उन में सहूलियत। ऐं उहे जेके आहिनि उहो FSI जेका ॾियनि था उहा गवर्नमेंट कुझु चार्ज करे रही आहे उनजो? उनजो न फ़क़ति मां तव्हांखे ॿुधायां थो पियो, न फ़क़ति चार्ज करे रही आहे, पर पेनल्टी थी हुजे। जेका पेनल्टी आहे उहा हेवी पेनल्टी आहे। तव्हां हुननि वधीक खयो आहे, इनक्रोच कयो आहे, उन्हनि जी चार्ज कयो, मार्केट रेट वठो भली कोन्हे, पर जेका पेनल्टी आहे उहा एॾी हेवी पेनल्टी आहे जो माण्हू जो भरणु, जंहिंजे करे विकास में रुकावट अची थी सघे न।
जिन ठहंदो ई कोन ऐं पेनल्टीस माण्हू भरे न सघंदा। हाणे मां तव्हांजे शख़्सी कामयाबियुनि ते अचां थो। तव्हां रिसेंटली हिकिड़े हॉस्पिटल ठाहिण जी योजना ठाही आहे जेका ख़ासि दिलि जे बीमारियुनि लाइ आहे। उन बारे में जेकॾहिं तव्हां विस्तार सां ॿुधाईंदा त सुठी ॻाल्हि। मां साईं ॿुधां तव्हांखे चाहियां थो त उल्हासनगर जीअं तव्हां अॻ में बि ज़िक्र कयो त का सुठी हॉस्पिटल वग़ैरह कान्हे का। हिते उल्हासनगर में का सुठी हॉस्पिटल न हुअण जे करे दिलि जा बीमार जेके आहिनि से बॉम्बे वञनि था। मां एग्ज़ाम्पल ॾेई सघंदुसि विथ फैक्ट्स एंड फिगर सां त बॉम्बे पहुचण में उते छा थियो त मां इहा बि स्टडी कई आहे त हीअ जेका दिलि जी बीमारी थिए थी उहा राति जो थिए थी या सुबुह जो ई अवर्स में जनरली परसेंटेज में। उन वक़्तु को बि अहिड़ी सुठो असां वटि नर्सिंग होम कोन्हे, हॉस्पिटल कोन्हे। माण्हू वञनि था, हिकिड़े हंधा भिटकी ॿिए हंधि था थियनि, ICU यूनिट नथो मिले। पोइ डॉक्टर चवंदा हिननि खे बॉम्बे खणी वञो। बॉम्बे खणी वञण जे वास्ते 2 कलाक लॻनि था उते पहुचण में, ऐं केतिरा सवें माण्हू वीचारा रस्ते ते दम तोड़े ॾींदा आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त भई हार्ट जे पेशेंट खे जेकॾहिं 2 कलाकनि जे अंदरि का ट्रीटमेंट मिले थी त बचण जी। इहा हॉस्पिटल घणा माड़ा थी ठहे तव्हांजी? मां ॿुधायां थो, इन खे ध्यान में रखी करे जेको आहे सो असांजो ट्रस्ट आहे साईं बाबा एजुकेशनल ट्रस्ट। उन्हनि इहो सुवालु सोचियो त भई छो कोन असां हिकु हार्ट हॉस्पिटल ठाहियूं। उन जे वास्ते कोशिशि कईसीं, तव्हां सां बि आयासीं, तव्हांजी महिरबानी आहे, मदद कयो ॿियनि सां। हॉस्पिटल अॼु उहा तयारु थी वई आहे जी। मशीनरी कुझु अची वई आहे जी, मशीनरी बाक़ी कुझु अचणी आहे। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त असां चाहियूं था त अहिड़ी हॉस्पिटल हुजे जो असांजे कंहिं बि भाउ खे बॉम्बे वञिणो न पए। सभु सहूलियतूं जेके असां हुते ॾियूं, ऐं अहिड़ी हॉस्पिटल असां अहिड़े नमूने सां जेके बेंगलोर जूं एजेंसीज़ आहिनि जेके हॉस्पिटल ठाहींदियूं आहिनि, उन्हनि जे सलाह सां उन्हनि जे उनखे असां प्रोफेशनली इंगेज कयो। उहे हॉस्पिटल हॉस्पिक हिकिड़ी एजेंसी आहे बेंगलोर जी, उहा हॉस्पिटल ठही तयारु थी वई आहे। मशीनरियूं के अची वयूं आहिनि, के मशीनरियूं अचण जी आहे। असांजो स्ट्रगल आहे त छाकाणि त मेन मशीनरी जेका आहे सा आहे कैथ लैब। कैथ लैब में जेका एंजियोग्राफी ऐं एंजियोप्रेसी थींदी आहे उहा तमामु ज़रूरी आहे। उन जी कास्ट आहे 2.5 करोड़ रुपया। उन जे वास्ते हुई आहे स्ट्रगलिंग टू कलेक्ट द फंड। मूंखे असांजे पूरे भारत में, भारत खां ॿाहिरि तमामु घणेई दानवीर सिंधी भाउर आहिनि। तव्हांजी अपील, तव्हांजो कार्य ॾिसी करे हू यकीनन असांखे मदद कंदा। तव्हां अॼु हिते आया, पंहिंजे कार्य खां वाक़ुफ़ु कयो। वक़्त जी तक़ाज़ा आहे, वरी ॿीहर मिलंदासीं। अॼु जी हीअ मोकिलाणी हिते ख़तमु। थैंक यू वेरी मच। शुक्रिया।